अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। तालीम खाते जो घोसड़ू मास्तरनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। वधीक 196 मास्तर बरतरफ़ कया विया आहिनि। तालीम खाते लाड़काणो डिवीज़न जे वधीक 196 घोसड़ू मास्तरनि खे नौकरियुनि मां निकाली ॾेई छॾी आहे। तालीम खाते 196 मास्तरनि खे बरतरफ़ करण जो नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो। बरतरफ़ कयल मास्तरनि जो तालुक कंबर शहदादकोट मीरो खान ऐं नसीराबाद सां आहे। वारहे सिजावल जुड़ियो ऐं कुबो सईद खान मां भी घोसड़ू मास्तरनि खे बरतरफ़ कयो वियो। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। छॾे त वधीक चवण आहे त नौकरियुनि मां नेकाली ॾिनल मास्तर घर वेठे पघारूं खणंदा हुआ। तालीम खाते जूं घोसड़ू मास्तरनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। वधीक 196 मास्तर बरतरफ़ कया विया आहिनि। तालीम खाते लाड़काणो डिवीज़न जे वधीक 196 घोसड़ू मास्तरनि खे नौकरियुनि मां निकाल ॾेई छॾी आहे। तालीम खाते 196 मास्तरनि खे बरतरफ़ करण जो नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो आहे। बरतरफ़ कयल मास्तरनि जो तालुक कंबर शहदादकोट मीरो खान ऐं नसीराबाद सां आहे, जॾहिं त वारह सिजावल जुड़ेजो ऐं कुबो सईद खान मां बि घोसड़ू मास्तरनि खे बरतरफ़ कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर अल्ताफ़ चन्नो। जी अल्ताफ़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल रोशनी, तालीम खाते संद पारां ड्यूटियूं न कंदड़ मास्तरनि खे फारिग करण वारो सिलसिलो जारी आहे। तालीम खाते लाड़काणो डिवीज़न जे 196 मास्तरनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ करे छॾियो आहे। बरतरफ़ थियल 196 मास्तरनि जो तालुक कंबर शहदादकोट ज़िले सां आहे। फारिग थियल मास्तरनि जो तालुको कंबर शहदादकोट मीरो खान वारह नसीराबाद सिजावल जोणे जो ऐं कुबे सईद खान सां आहे, जेकी कंबर शहदादकोट ज़िले जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में मुक़रर थियल हुया। लाड़काणो जे डायरेक्टर स्कूल एजुकेशन गुलशेर सुमरो जो चवणु आहे त मुक़रर थियल मास्तर पंहिंजी ड्यूटियूं न कंदा हुआ ऐं घर वेठे पघारूं खणी रहिया हुया। ड्यूटियूं न करण तां उस्तादनि खे फारिग कयो वियो आहे। गुलशेर सुमरो जो वधीक चवणु आहे त बरतरफ़ थियल मास्तर घोसड़ू आहिनि, जिन खे केतिरनि वक़्तनि खां बार बार नोटिस जारी कया विया। हिन वक़्त ताईं शोकास जो रिप्लाई न ॾिनो वियो आहे। उन्हनि मास्तरनि खे अॼु नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो आहे। तालीम खाते जे बरतरफ़ थियल मुलाज़िमनि में मास्तरियाणियूं बि शामिल आहिनि। मुलाज़िमनि में तालुके नसीराबाद ऐं शहदादकोट जा घणा मास्तर शामिल आहिनि, जॾहिं त अॼु तालीम खाते लाड़काणो डिवीज़न जे डायरेक्टर गुलशेर सुमरो तालीम खाते वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह ऐं सेक्रेटरी तालीम अकबर लिगारी जी हिदायतुनि ते ड्यूटियूं न कंदड़ तालीम खाते जे 196 मुलाज़िमनि जी बरतरफ़ी जा आर्डर गॾियल तौर जारी करे छॾिया। जी।